सजी सिंध वासियुनि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तों, 14 तारीख़ ते जैकमाबाद शहर में स्टेज ड्रामो इश्क ओधर ते कयो पियो वञे। उन ड्रामे में मां बि हुंदुसि ऐं तव्हांखे बि गुज़ारिश आहे त तव्हां बि सभु अचिजो। ड्रामे जो डायरेक्टर आहे ज़फ़र खोखर ऐं मीर हसन बिरोई। ऐं दोस्तों, ॿी ॻाल्हि ॿुधायांव ख़ुशख़बरीअ जी त इन प्रोग्राम में असांजे तमामु सुठे ऐं बहितरीन डायरेक्टर मुमताज़ ख़ासकेली जी ताजपोशी कई वेंदी। अचण न विसारिजो। 14 तारीख़ जैकमाबाद शहर में। ऐं इन प्रोग्राम जो प्रोड्यूसर आहे जावेद बलोच साहब ऐं ही प्रोग्राम अब्दुल्ला शाह टाउन जैकमाबाद जे तरफ़ां थी रहियो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़कार। अॼु मां तव्हांजे आॾो ख़बर छो पेश थियो आहे, इहो इन करे त असांजे इंतिहाई प्यारे दोस्त, इंतिहाई बहितरीन माण्हू, डायरेक्टर, एक्टर, कैमरामैन कम राइटर, छाकाणि त उहो कहाणियूं सुठियूं लिखंदा, मोहतरम मुमताज़ ख़ासकेली सां जैकबाद में रियाण ऐं उनजी ताजपोशी कई 14 जुलाई ऐं उन सां गॾु हिकु इंतिहाई मज़ाया ऐं इस्लाही ड्रामो स्टेज कयो जेको लिखियलु आहे असांजे तमामु सुठे कॉमेडियन मोहतरम मनान अब्बासी मामा लालू जो इश्क ओधर ते, जंहिंजी डायरेक्शन कई आहे मीर हसन बिरोई ऐं ज़फ़र खोखर। तमामु सुठा अदाकार इन सॼे प्रोग्राम में, इन सॼे मंडराण में तमामु शरीक असां गॾु सॼा तमामु सुठा आर्टिस्ट ईंदा। तव्हां गॾु प्रोग्राम कयो ऐं इन प्रोग्राम जे लाइ सहकार कयो आहे अब्दुल्ला शाह टाउन जैकबाद। ऐं हीउ प्रोग्राम उते ई थियो 14 जुलाई ते मुमताज़ ख़ासकेली सां रिहान ऐं ताजपोशी ऐं प्लस इश्क ओधर ते स्टेज में अचण ऐं हा दोस्तों, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त इन सॼे प्रोग्राम जा जेके प्रोड्यूसर आहिनि उहे मोहतरम जावेद बलोच साहब ऐं हाजी चाचर आहिनि। हीउ सॼो मंडाण उन्हनि खे थियो आहे। सो इन प्रोग्राम खे ॾिसण ऐं ॿुधण न विसारिजो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो मुनीर सियाल। जीअं त 14 जुलाई ते यानी ईद खां 5 ॾींहं ते जैकबाद शहर में हिकिड़ो ज़बरदस्त मज़ाया स्टेज ड्रामो इश्क ओधर ते थी रहियो आहे। उन सां गॾोगॾु असांजे तमामु बहितरीन आर्टिस्ट, डायरेक्टर, राइटर, कैमरामैन मोहतरम मुमताज़ अली ख़ासकेली साहब जंहिंजी ताजपोशी बि आहे। उते तमामु सिंध जा वॾा अदाकार ईंदा ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हांखे त तव्हां बि अचण विसारींदव। इन ड्रामे जो जेको प्रोड्यूसर आहे उहो आहे मोहतरम जावेद खरानी साहब ऐं ड्रामे जा डायरेक्टर आहिनि मोहतरम ज़फ़र खोखर साहब, मीर हसन बिरोई साहब। ऐं हीउ जेको प्रोग्राम थी रहियो आहे उहो अब्दुल्ला शाह टाउन जैकबाद जे टाउन सां थी रहियो आहे। अस्सलाम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो आर्टिस्ट बिलाल खोखर। जीअं त जैकबाद शहर में 14 जुलाई ते स्टेज नाटक पेश कयो वेंदो इश्क ओधर, जंहिंजा डायरेक्टर आहिनि ज़फ़र खोखर ऐं मीर हसन बिरोई। ऐं हा, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जो तमामु सुहिणो ऐं बहितरीन डायरेक्टर, एक्टर मुमताज़ ख़ासकेली जी पिणु ताजपोशी कई वेंदी। इन सॼे प्रोग्राम जो प्रोड्यूसर आहे जावेद बलोच साहब ऐं ताउन कयो आहे अब्दुल्ला शाह टाउन जैकबाद। अचण न विसारींदा दोस्तों।